नागरन घोटकी में कबूतरन के शौक़ीनन में इनाम तक़सीम करण वारी तक़रीब मुनक़द कई वई। पोजीशन माणींदड़न में इनाम सां गॾु कप ऐं रोक रक़म बि ॾिनी वई। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे मुश्ताक लगारी। घोटकी जी मक़ामी शादी हाल में कबूतर परवरिश जी शौक़ीनन पारां ज़िले घोटकी जे नंढनि वॾनि शहरनि जे 45 कबूतरनि जे विच में मुक़ाबले बाद इनाम विरहाइण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। कबूतर परवरी प्रोग्राम में सिंध बचन घोटकी जे ज़िले सदर अब्दुर्रहमान लाखो, सैयद अब्बास शाह, अरशद महमूद शेख, मोहम्मद निवाज रिंद, दोस्त मोहम्मद पठान, एहसान अली शेख समेत ज़िले जे 5 तालके जे शौक़ीनन पारां वॾे अंग में शिरकत कई वई। कबूतर परवरी प्रोग्राम जो मुनक़िद करण ते ज़िले जे शौक़ीनन पारां ज़िले सदर अब्दुर्रहमान लाखे के पग बधराए नोटन जा हार ऐं सिंध जी सूखड़ी अजरक टोपी जा तोहफ़ा पेश कया विया। कबूतरन जी उड़ान में पहिरीं पोजीशन माणींदड़ फैद मोहम्मद पठान के चाइना मोटरसाइकिल ऐं ॿी पोजीशन माणींदड़ अताला कोश के फिर्ज ऐं 3 पोजीशन माणींदड़ अली फरमान कोश के LCD ऐं 4थी पोजीशन माणींदड़ रैस परवेज़ रखण के सोलर प्लेट, बैटरी ऐं कप इनाम तो ॾिना विया। उन मौके ते प्रोग्राम में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त के मायूस थी वञनि पिया, मायूसिन जे करे थियनि पिया त उन शहरनि में यूनियन कोन्हे। असांजे शहर में अॻे में यूनियन न हुई। हाणे बि तव्हां ॾिसो उहे मायूस आहिनि जंहिंखे यूनियन खां ॿाहिरि आहिनि, आज़ाद आहिनि, उहे हिन टाइम मायूस आहिनि। तव्हां ॾिसो त हिन यूनियन जे ज़रिए हिकिड़ो मासूम ॿार 15 सालनि जी उमिरि में ऐं उन हिकिड़ो रिकॉर्ड कयो आहे डिस्ट्रिक्ट लेवल जो। त मुंहिंजी बि सभिनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजी यूनियन ठाहियो ऐं यूनियन में हिकिड़ा भला शौक़ थींदा आहिनि। मुंहिंजी मीडिया जे थ्रू बि उन्हनि दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे, जेके दोस्त आज़ाद आहिनि हिन टाइम आज़ाद शौक़ करनि था, मां उन्हनि खे बिल्कुलु दावत ॾियां थो। आज़ाद में उॾंदुमि, नंढड़ा शौक़ हूंदा उॾंदुमि। पहिरियों त मां हिकिड़ी बाज़ी बि रखी नंढड़ी 5000 उहा खटी हुयमि। उन खां पोइ उस्ताद जो यूनियन ठाही। उस्ताद जा शौक़ ॾिसी करे ॾाढा भला हलनि पिया। उन करे मां बि उस्ताद यूनियन में वयुमि। उस्ताद जी महिरबानी सां अॼु हिन ते बीठो। अॼु मूंखे ॾाढी दिलि सां ख़ुशी आहे। जेको शौक़ जी ख़बर न हुई, सिखाइण वारो बि असांजो उस्ताद आहे इंताफ़ अली शाह बुखारी, जेको सैयद आहे सैदपुर शरीफ जो। ख़ुशी बे इंतहा थी आहे। ये यूनियन ॾिसी असां शौक़ कयो आहे। इहो असां उस्ताद अब्दुर्रहमान लाखे साहिब जा जेके बि असां करेक्ट वञे थो इन उस्ताद अब्दुल ऐं उबावड़े जा बि माण्हू आहिनि, मीरपुर मातले जा बि आया आहिनि, ज़िले घोटकी जा बि माण्हू आहिनि, सभु ज़िले घोटकी जा ई आहिनि। न सही न कोई जो आहे न, हे शौक़ु आहे हिकिड़ो असांजो। ॾिसो तव्हां इनाम हाणे हलिया आहिनि, तव्हां इनाम विराइनि था, मोटरसाइकिलां बि आहिनि, इनमें कोई जुआ वग़ैरह कोई भी ना है। शौक़ आहे असांजो। सिंध में कबूतरन जो शौक़ इंतहाई पुराणो आहे। सिंध जे अक्सर औलिया ऐं वॾी दरगाहनि में बि कबूतर पालिया वेंदा आहिनि। तारीख़ में कबूतरन जो पैगाम ऐं वफ़ा तौर हिकु वॾी तारीख़ रक़म थियल आहे, जंहिं करे सिंध में अॼु ताईं कबूतरन जो शौक़ बरक़रार आहे। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोटकी।